जी राम पंजवानी सर चवंदा आहिनि मेहनत असांजी महर उन रब जी त असां पारां मेहनत चालू आहे बाक़ी हाणे तव्हांजे हथ में आहे तव्हांखे अगरि इहो इनिशिएटिव वणे त प्लीज़ लाइक कजो हाय गाइस हाय माण्हू कीअं आहियो तव्हां सभई पहिरियों त तव्हांखे ॾियारीअ जूं खोड़ खोड़ वाधायूं अरबे खरबे वाधायूं जिते आयो जंहिंसां आयो आई होप तव्हां ख़ुशि आहियो ॾियारी स्पेशल अनाउंसमेंट करणी आहे मूंखे हिन वीडियो में तव्हां सां गॾु अगर तव्हां हिन चैनल खे रेगुलरली ॾिसंदा रहा आहियो त तव्हांखे ख़बर हूंदव लास्ट ईयर फेब्रुअरी में मां लेट्स टॉक सिंधी बुक्स सीरीज़ अनाउंस कई हुई जंहिंमें मां सिंधी टॉपिक्स ते जेके इंग्लिश में किताब लिखियल आहिनि उन बारे में चयो कि उन बारे में हर महीने हिकु किताब जे बारे में डिस्कशन कंदासीं एंड मुंहिंजो इहो चङे टाइम खां सुपिनो रहियो आहे कि ईअं ई असां कुझु सिंधी किताबनि जे बारे में बि कयूं हुन मालिक जी जाम महर रही आहे ॿ नयूं छोकिरियूं सिंधी फिल्म फेस्टिवल जे टीम में जॉइन थियूं आहिनि ऐड थियूं आहिनि महक एंड भाविशा तव्हां हुननि जा वीडियोज़ ॾिठा हूंदा ॿिन्हिनि जी हिकु हिकु नज़्म मां विधी हुई महक जी स्वामी लीला शाह जेकी हुन पढ़ी ॿुधाई नज़्म ऐं भाविशा जी महिनत हाणे मूंखे पहिरियों तव्हां सां ॻाल्हाइणो आहे कि सिंधी लिटरेचर छो असां लाइ इम्पॉर्टेंट आहे इहा ॾाढी अहम ॻाल्हि आहे डिस्कस करणु छाकाणि त सिंधी लिटरेचर जी अहमियत जेतिरा अखर मां यूज़ कयां ओतिरा घटि आहिनि उन अहमियत जे बारे में ॻाल्हाइण लाइ असांजो सॼो खज़ानो पियो आहे सिंधी लिटरेचर जो जिन खे अॼुकल्ह 5 या 10% माण्हू ख़ाली पढ़ी था सघनि छाकाणि त अॼु जी पीढ़ी इंग्लिश स्कूल्स में वई आहे ऐं इन करे सिंधी लिखणु पढ़णु नथो अचे मां ॿियनि खे ॾिसण खां अॻु पहिरियों पंहिंजो ई एग्ज़ाम्पल तव्हांखे खणी ॿुधाईंदमि कॉन्वेंट स्कूल जी स्टूडेंट रही आहियां एंड सॼी एजुकेशन मुंहिंजी इंग्लिश मीडियम में थियण जे करे सिंधी लिखणु पढ़णु सिखणु रहिजी वियो हाणे मां उहे क़दम खयां आहिनि जेके मूंखे जाम साल अॻु खणणु खपंदा हुआ बट ख़ैर आहे मूंखे तव्हांखे इहो ॿुधाइणो आहे कि सिंधी लिटरेचर जेको असांजो खज़ानो आहे उन लाइ मां ॾाढो तरसंदी आहियां उहो पढ़ी सघण लाइ उहो एक्सेस करे सघण लाइ एंड मूंखे इहो ख़बर आहे कि कंहिं बि लैंग्वेज जा 4 मेन पिलर्स थींदा आहिनि कंहिं बि लैंग्वेज खे सिखण लाइ या कंहिं बि लैंग्वेज खे अॻियां वधाइण लाइ रीडिंग राइटिंग ऑफकोर्स लिसनिंग स्पीकिंग हाणे रीडिंग राइटिंग त असांखे नथो अचे असांखे पहिरियों मां पाण ॾे थी इशारो कयां बट स्पीकिंग एंड लिसनिंग प्रॉपरली ईंदी आहे थैंक गॉड घर में ख़ाली सिंधी ॻाल्हाईंदा हुआ इन करे मूंखे सिंधी ॻाल्हाइणु सॼी ईंदी आहे सिंधी सम्झ में सॼी ईंदी आहे इन करे इहो चैनल अॼु आहे बट मूंखे इहो बि ख़बर आहे कि असां मां चङनि ॼणनि खे सिंधी लिखणु पढ़णु न ईंदी आहे बट शौक़ु आहे मूंखे इंस्टाग्राम ते रेगुलरली मैसेजिस ईंदा रहंदा आहिनि कि मुंहिंजे वीडियोज़ जे थ्रू सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल जे थ्रू सिंधी सिखी रहिया आहियो तव्हां सिंधी ॿुधी रहिया आहियो तव्हां जिते जिते तव्हां वेठा आहियो अलॻि अलॻि देशनि में जिते तव्हांखे सिंधी ॿुधणु नथी मिले त इहे वीडियोज़ तव्हांखे ॾाढी ख़ुशी ॾींदा आहिनि ऐं इहो ॿुधी करे मूंखे ॾाढी ख़ुशी मिलंदी आहे मूंखे ईमेल्स बि ईंदियूं आहिनि कि प्लीज़ सिंधी सेखारण जा कुझु कोर्सिस चालू कर त मां सोचो असां कुझु नंढे तरीक़े सां शुरू कयूं एंड ऑल्सो चिल्ड्रन्स लिटरेचर सिंधी भाषा में ॿारनि लाइ जाम घटि मटीरियल अवेलेबल आहे अॼु जे तारीख़ में एंड मां इहो सम्झी थी सघां रीज़न छाकाणि त ट्रांसलेशन हिकु ॿी ॻाल्हि आहे बट चिल्ड्रन्स लिटरेचर जो ट्रांसलेशन उन लाइ वधीक एफर्ट्स खपनि एंड अॼुकल्ह कंहिंखे एॾो टाइम न पियो आहे कि असां बिना कंहिं रिटर्न्स जे कम कयूं फ्रीअ जा शेवा जा कम कयूं चवंदा आहिनि जे तूं मंदर में नथो वञे त मंदिर तोॾे थो अचई असां तव्हां लाइ हिकिड़ी ॾाढी ख़ासि पेशकश तयारु कई आहे अदबी आतवार इहा सीरीज़ असां सोची आहे ठाही आहे तव्हां लाइ बेसिकली अदब माना लिटरेचर ओके एंड आर्तवार माना संडे संडे असां सभिनीनि जो फेवरेट ॾींहुं हूंदो आहे सिंधियुनि जो ख़ासि करे एंड मुंहिंजी इहा दिली ख़्वाहिश हुई कि हर आर्तवार ते सुबुह जो दाल पकवान चांहि कोकी जेको बि तव्हांजो फेवरेट नाश्तो हुजे उहो खाइण खां पोइ तव्हां असांजो वीडियो ॾिसो त अदबी आर्तवार इहा सीरीज़ चालू करण जो असां सोचियो आहे जंहिंमें हर आर्तवार ते असां हिकु वीडियो विझंदासीं तव्हां लाइ इंडिया टाइम 12 बजे मंझंदि जो जीअं तव्हां नाश्तो पाणी खाई असां सां मिलो असांजी मुलाक़ात थींदी इन बहाने एंड उन में महक या भाविशा तव्हांखे हिकु नज़्म या हिकु आखाणी पढ़ी ॿुधाईंदियूं हीअ भाविशा अथव हीअ महक अथव हीअ तव्हांखे मज़नूनूं या आखाणियूं पढ़ी ॿुधाईंदव ऐं हीअ तव्हांखे नज़्मूं पढ़ी ॿुधाईंदव थैंक यू एंड उन खां पोइ असांजी कचहरी चालू थींदी कॉमेंट्स में असांजी ॻाल्हि ॿोल चालू थींदी कॉमेंट्स में महक तव्हांखे आखाणियूं या मज़नून पढ़ी ॿुधाईंदी मज़नून माना एसेज या आर्टिकल्स एंड आखाणियूं त मूंखे नंढे हूंदे खां जाम वणंदियूं आहिनि स्टोरीज़ एंड भाविशा तव्हांखे नज़्मूं पढ़ी ॿुधाईंदी माना पोम्स
त आई होप तव्हांखे इहो असांजो नओं इनिशिएटिव वणंदो, तव्हां असांखे ख़ुशी ख़ुशी फीडबैक ॾींदा एंड असांजा वीडियोज़ ॾिसंदा। बट ऑल्सो मूंखे तव्हांखे चवणो आहे तव्हांखे बि कुझु कॉन्ट्रीब्यूट करिणो हुजे त प्लीज़ तव्हां पंहिंजे पाण नज़्म, मज़नून, कहाणी, काई बि सिंधी आखाणी पढ़ी करे असांखे वीडियो रिकॉर्ड करे मोकिले था सघो। बाक़ी सभु डिटेल्स असां तव्हां लाइ डिस्क्रिप्शन बॉक्स में विझंदासीं। बट मूंखे तव्हांखे इहो चवणो आहे की सिंधी लिटरेचर जी जेकी रीडरशिप आहे, जेके माण्हू पढ़नि था सिंधी लिटरेचर, सिंधी किताब, उनजी ॾींहों पोइ ॾींहुं घटिजंदी थी वञे रीडरशिप। एंड आई जेन्युइनली फील बैड अबाउट इट। मुंहिंजी इहा फुल कोशिशि आहे कि सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल ते असां जेतिरी महिनत करे सघूं ओतिरी कयूं पंहिंजे ॿोलीअ खे बचाइण लाइ। एंड आई थिंक ईअं अदो गाबरी इंफॉर्मेशन में ॻाल्हाइण इज़ द मोस्ट डेंजरस थिंग। जंहिं ॻाल्हि जे बारे में मूंखे ख़बर ई न आहे मां उन जे बारे में कीअं थी ॻाल्हाए सघां। इन करे मूंखे लॻंदो आहे जेको साहित्य अकादमी आहे, सिंधी लिटरेचर एॾो प्रोड्यूस करे थो, बुक्स था असां लाइ पब्लिश कनि, NCPSL आहे, नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी आहे, ये टे मेजर इंस्टीट्यूट सिंधियत खे बचाइण लाइ एॾो कमु करे रहिया आहिनि, एॾा बुक्स पब्लिश करे रहिया आहिनि, बट उन्हनि खे पढ़े केरु थो। एंड ॾींहों पोइ ॾींहुं जेकी हालत थी रही आहे सिंधी लैंग्वेज जी, मां पॉपुलेशन ऑफ सिंधीज़ वीडियो ठाहियो हुयो तव्हां लाइ, उन में बि मां ॿुधायो कि केतिरी स्पोकन लैंग्वेज बची आहे। त इहो थोरो ॾिसी करे न मन ॾाढो नाराज़ थींदो आहे। एंड ख़ाली वेही करे ॻाल्हियूं ॿोलियूं करण वारनि मां न आहियां, कुझु एक्शन खणणो आहे उन बारे में। इन करे बट मुंहिंजे सदोरनि खे अचे थी, ॿिन्हिनि खे इंग्लिश ऐं सिंधी ॿई भाषाऊं ॾाढियूं सुठी तरह ईंदियूं आहिनि, बट इन्हनि ॿिन्हिनि जो बि इहो ई वीचार आहे कि असांखे पंहिंजे ॿोलीअ खे अॻियां वधाइणो आहे। ऐं ॾाढी महिर आहे कि इन्हनि इहो इनिशिएटिव लाइ असांखे सपोर्ट कयो आहे। सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल ते अदबी आर्तवार हर आर्तवार ते 12 बजे ईंदो आहे। हिकु मज़नून, हिकु आखाणी, हिकु नज़्म, इन्हनि टिन्हिनि मां असां कोई बि हिकु शइ तव्हां लाइ हर आर्तवार ते पेश कंदासीं। मुंहिंजो इहो मञणु आहे कि असांजो जेको वरसो आहे, सिंधियत जो वरसो आहे, सिंधी वरसो आहे, उन में अदब जो ॾाढो वॾो रोल आहे ऐं ॾाढो अहम रोल आहे। उन बिना असां अधूरा आहियूं। एंड सिंधी ॿोलीअ खे, सिंधी लिटरेचर, सिंधी अदब पूरो थो करे, बिकॉज़ ॻाल्हाइण असां पढ़ण खां पोइ था सिखी सघूं। आई मीन अदर वेज़ बि आहिनि, बट पढ़णु हिकिड़ो ॾाढो वॾो अहम रोल थो प्ले करे। बट हे मूंखे आखाणियूं पढ़ी ॿुधाईंदियूं आहिनि, नज़मूं पढ़ी ॿुधाईंदियूं आहिनि त जाम ख़ुशि थींदी आहे दिलि। एंड इन करे मां सोचियो इहो तव्हां लाइ स्टार्ट कयूं असां इनिशिएटिव। ऑल्सो जिन पेरेंट्स खे ॿार आहिनि त उन्हनि लाइ बि आई थिंक इहो ॾाढो सुठो रहंदो। असां ॾाढियूं ईज़ी नज़मूं, ईज़ी आखाणियूं, सभु 5-7 मिंटे जा वीडियोज़ असांजो एम रहियो आहे ठाहियूं। त असां कोशिशि कंदासीं कि जेतिरो थिए चाइल्ड फ्रेंडली हूंदा इहे वीडियोज़, तव्हां पंहिंजे ॿारनि खे था ॾेखारे सघो। ॿियो कुझु न त एटलीस्ट असांजे कननि ते असांजी ॿोली त पवंदी। अगरि तव्हां ॻाल्हायो नथा त घटि में घटि ॿुधी त सघंदा। मुंहिंजी इहा आशा आहे कि तव्हांखे असांजो इहा नई महिनत जो सिलसिलो वणंदो। जीअं राम पंजवानी सर चवंदा आहिनि, महिनत असांजी, महिर उन रब जी। त असां पारां महिनत चालू आहे, बाक़ी हाणे तव्हांजे हथ में आहे। तव्हांखे अगरि इहो इनिशिएटिव वणे त प्लीज़ लाइक कजो। ॾियारीअ जो वापसि तव्हांखे खोड़ वाधायूं। त होॾां असांजो लेट्स टॉक सिंधी बुक्स जेकी सीरीज़ आहे, उन में मां हर महीने हिकिड़ो इंग्लिश बुक जेको सिंधी टॉपिक ते लिखियलु आहे उहो डिस्कस कंदी आहियां। एंड अवल ख़ैर हर आर्तवार ते तव्हांखे इहे वीडियोज़ मिलंदा जंहिंमें असां सिंधी लिटरेचर, सिंधी पोमूं, सिंधी आखाणियूं तव्हां सां वेही करे डिस्कस था कयूं। कोशिशि आहे कि इंग्लिश ऐं सिंधी ॿिन्ही भाषाउनि में जेको बि सिंधी मवादु आहे उहो तव्हां सां जेतिरो थी सघे शेयर कयूं। तव्हांजो प्यार ऐं तव्हांजो आशीर्वाद खपे। मिलूं था असां ॿिए वीडियो में। तेसिताईं ॾियारीअ जूं तव्हांखे खोड़ करोड़ वाधायूं। अगरि तव्हांखे इहो वीडियो वणियो त प्लीज़ लाइक कयो। ॿियो कुझु बि सजेशन हुजे असां लाइ, ॿी काई बि सलाह तव्हांखे ॾियणी हुजे असांखे त हेठि कॉमेंट्स में ॿुधाइजो। चैनल खे सब्सक्राइब कजो, ॻाढ़ो बटन दॿाइजो, घंटी बि वॼाइजो। ऐं मिलूं था असां ॿिए वीडियो में। थैंक यू, बाय।